नाज़रीन असां अवां सां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त शिकारपुर जी अदालत धाड़ेलनि जी सहूलतकारी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल तेगो ख़ान तेगाणी जी जुडिशनल रिमांड में 23 जून ताईं वाध करे छॾी आहे। नाज़रीन धाड़ेलनि जी सहूलतकारी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल तेगो ख़ान तेगाणी खे सख़्त पहिरे हेठि दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। नाज़रीन अदालत तेगो ख़ान तेगाणी जी जुडिशनल रिमांड में 23 जून ताईं वाध कंदे खेसि जेल मोकिलण जो हुकुम ॾिनो आहे। जी नाज़रीन असां अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त शिकारपुर जी अदालत धाड़ेलनि जी सहूलतकारी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल तेगो ख़ान तेगाणी जी जुडिशनल रिमांड में 23 जून ताईं वाध करे छॾी आहे। नाज़रीन धाड़ेलनि जी सहूलतकारी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल तेगो ख़ान तेगाणी खे पुलिस सख़्त पहिरे हेठि दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। नाज़रीन अदालत तेगो ख़ान तेगाणी जे जुडिशनल रिमांड में 23 जून ताईं वाध कंदे खेसि जेल मोकिलण जो हुकुम ॾिनो आहे।